ميرپور بٺورو में टाउन कमेटी ऐं मुख़्तलिफ़ यूसीज़ जे उहिदेदारनि ऐं वर्करनि पारां बरसात मुतासिरनि लाइ आयल इमदादी सामान में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टाउन कमेटी ऐं यूसी लाइकपुर, यूसी अली अकबर शाह, यूसी महर शाह, यूसी शाह मोहम्मद शाह, यूसी कामारो ऐं ॿियनि यूसी जे उहिदेदारनि ऐं वर्करनि पारां बरसात मुतासिरनि लाइ आयल इमदादी सामान में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ रेवेन्यू खाते जे ऑफिसर्स ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते कासिम मंगसी, अयास मेमण, साहिफ़ुल भूरो खिणानो ऐं ॿियनि चयो त असां पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं उहिदेदार आहियूं। बरसात मुतासिरनि लाइ आयल इमदादी सामान जी विड़छ लाइ असांखे ज़िला कमेटी जो मेंबर चूंडियो वियो आहे। पर डीसी सुजावल, एसी बठोरो ऐं मुख्तियार बठोरो मनपसंद माण्हुनि खे इमदादी सामान ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त पंहिंजनि यूसीन टाउन कमेटियुनि में बरसात मुतासिरनि जूं लिस्टूं लिखी ऑफिसनि जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर इंतज़ामिया तरफ़ां हिन वक़्त ताईं वाहड़ नाहे कई वई। हुननि बिलावल भुट्टो, वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो त नोटिस वठी इमदादी सामान जी विड़छ बहितर नमूने कई वञे।